हींअर माण्हू बिजली लाइ एतिरो एहतिजाज थिए पियो, ही पियो थिए, हू पियो थिए, पर ही तव्हां 31 अगस्त यानी अॼु 29 आहे न, 2 ॾींहंनि के अंदरि हिननि खे पेट्रोल वधाइणो आहे। जेको पेट्रोल वधंदो 9 खां 10 रुपया चवनि पिया, जेको तख़मीनो हयो पियो वञे, ऐं डीज़ल वधंदो 18 खां 20 रुपया। सो 10 रुपया पाण सम्झूं त पेट्रोल जो लीटर वधंदो ऐं 20 रुपया तक़रीबन 18 खां 20 रुपया डीज़ल वधंदो। इहो जेको तख़मीनो हयो पियो वञे, हुनजो हिकिड़ो सबबु, वॾो सबबु इहो आहे त असांजो डॉलर किरी पियो आहे। त असां पेट्रोल डॉलर में ख़रीद कयूं पिया, असांजे डॉलर जी मुल्ह जेको आहे हू 300 अलाए किथे वञी पहुतो आहे। त ज़ाहिर आहे असां महांगो डॉलर ख़रीद करे पेट्रोल ख़रीद कयूं था, डीज़ल ऐं पेट्रोल, ऐं असांजो डॉलर जो मुल्ह मथे वियो। हाणे ही माण्हू बिजली त रोइनि पिया, ही छका थींदो हिननि खे अची पेट्रोल लॻंदो। तव्हां रोके नथा सघो पेट्रोल जी क़ीमत वधाइण, छाकाणि त IMF तव्हांखे कोन करणी इते ॻाल्हि नथी खुटे। IMF अञा इहे IMF सां जेको तव्हां हीअं डील कई आहे, एग्रीमेंट कयो आहे, उन मूजिबि तव्हांखे जेको इंटर बैंक रेट आहे डॉलर जो, उनखे बि छॾे ॾियणो आहे। बैंक ऐं ओपन मार्केट जे विच में 1.25% यानी 1.25% जो सिर्फ़ु फ़र्क़ु रखिणो आहे। यानी अगरि ओपन मार्केट में 316 हींअर हले पियो डॉलर, त तव्हांजो इंटर बैंक रेट जेको आहे, हाणे हिसाबु लॻाए वठो 1.25% सां 310 311 रुपया इंटर बैंक हुजणु खपे। हींअर जेको फ़र्क़ु आहे 5.6% आहे। त इहो IMF सख़्तु नाराज़ आहे, जेको मूं अख़बारनि में पढ़ियो पिए, त तव्हां हिन खे जेको असां सां तव्हां एग्रीमेंट लिखत में कयो आहे, तव्हां यानी डॉलर जी खे ओपन इंटर बैंक में किरायो वञा रुपी जी वैल्यू खे, त रुपी अगरि हीअं इंटर बैंक 303 या 304 रुपया आहे, त उहो वधी करे 310 311 312 फौरी। ऐं पोइ जीअं जीअं ओपन मार्केट में वधंदो, तीअं तीअं तव्हां इंटर बैंक में वधायो। हाणे जीअं जीअं इंटर बैंक में तव्हांजो डॉलर जी क़ीमत वधे थी, तीअं तीअं तव्हांजो पेट्रोल ऐं बिजली वधे थी। सो हीअ सभु शयूं जुड़ियल आहिनि पाण में, हिन खे पाण अलॻि अलॻि नथा करे सघूं। ऐं हिन सभिनी शयुनि खे गॾाए वञी बीहारींदो त उहो IMF में बीहे थी, छाकाणि त असांजा हथ पेर ॿधल आहिनि IMF साम्हूं। अच्छा, IMF जे साम्हूं असांजा हथ पेर छो ॿधल आहिनि? इन करे जो असांजी आमदन कोन्हे। असां वटि एक्सपोर्ट्स घटिजी, अञा घटिया आहिनि, मूं अॼु अख़बार में पढ़ियो पियो त अञा घटिजी विया आहिनि। ट्रेड डेफिसिट वधी वियो आहे। त अगरि तव्हां वटि तव्हांजी एक्सपोर्ट्स न पियूं वधनि ऐं तव्हां वटि बिज़नेस एक्टिविटी न पई थिए, उनजो सबबु छा आहे? यानी सॼी शइ जो अगरि मदर ऑफ ऑल कॉज़िस कढूं, अगरि सभिनी बहरान जो जेको हीउ वधंदो वञे पियो, ऐं कहिड़ी ख़बर त 2 महीननि खां पोइ इहो डॉलर जेको आहे 350 जो ख़ुदा न ख़ास्ता थी वियो। जी हा। त हीउ पेट्रोल जेको हींअर तव्हांखे 300 रुपया थी वेंदो 2-3 ॾींहंनि खां पोइ, इहो पेट्रोल वञी बि तव्हांजो जेको आहे 350 350 रुपये ते पहुचंदो। ऐं बिजली जो यूनिट जेको हींअर तूफ़ान थियल आहे, हीअ अलाए किथे वञी पहुचंदो। त हीउ सभु कुझु छो पियो थिए? छाकाणि त मुल्क में माशी फीथो नथो फिरे। मुल्क में माशी फीथो न फिरण जो वॾो सबबु छा आहे? बेयकीनी। ख़बर न आहे, पॉलिटिकल इंस्टेबिलिटी, थींदो छा ख़बर न आहे, सियासी इंतशार आहे।